अस्सलामुअलैकुम नाज़रीन, धरती टीवी में भलीकार मां आहियां मंजर अज़ीज़। सब खां पहिरियां शामिल कंदासीं हिन वक्त जूं हेडलाइंस। सुप्रीम कोर्ट असेंबली टोड़न जो पान मुरादो नोटिस वठी छड़ियो। डिप्टी स्पीकर की रूलिंग खिलाफ पीपल्स पार्टी ऐं गडियल मुखालिफ जो सुप्रीम कोर्ट में पिटीशन दाखिल। अदालत के डिप्टी स्पीकर जो कदम कलदम करार ॾियण की इस्तदा। आइन तोड़ींदड़नि खिलाफ ट्रायल जो हुक्म ॾियण की भी इस्तदा। चीफ जस्टिस की सरबराही में 3 रुकनी बेंच कायम। डिप्टी स्पीकर की रूलिंग खिलाफ नोटिस ऐं दरख्वास्तन ते ॿुधणी। धुरिन के नोटिस जारी, ॿुधणी सुभाणे ताईं मुलतवी। को हुकूमती इदारो गैर आईनी कदम न खणंदो। समूरियूं जमायतूं ऐं इदारा उन सूरत हाल जो फ़ाइदो न खणंदियूं। अमन अमान की सूरत हाल के यकीनी बनायो वञे। चीफ जस्टिस ऑफ पाकिस्तान। वजीर आजम की तजवीज़ से सदर आरिफ अलवी कौमी असेंबली तोड़े कर छड़ी। वजीर आजम इमरान खान की कौमी असेंबली तोड़न वाली तजवीज़ सदर आरिफ अलवी मंजूर करे वरती। इमरान खान खिताब में कौम के वाधायूं ॾींदे चयो आहे त जमहूरी हुकूमत केराइण लाइ जेका आलमी साज़िश थी रही है उहा नाकाम थी वई। कौम नयन चूंडन की तैयारी करे जन पैसा वरता आहिनि उहे लंगर खानन में ॾेई छॾीनि। वजीर आजम इमरान खान खिलाफ बेएतमादी रिथ परॾेही साज़िश करार ॾेई डिप्टी स्पीकर रिथ रद्द करे छॾी। वोटिंग थियण न ॾिनी। डिप्टी स्पीकर मुख़्तसिर कार्रवाई बाद असेंबली जो इजलास अणॼातल मुद्दे ताईं मुलतवी करे छॾियो। DGISPR जो चवण है तो जेको कुछ थी रहो है इदारे जो उन सां को वास्तो ना है। मीडिया के सवाल तो छा अज जे कदमन में फौज की रजामंदी शामिल हुई जे जवाब में DGISPR जो जवाब ॾींदे चयो त एब्सोल्युटली नॉट। DGISPR चयो त जेको कुछ थियो इदारे जो उन सां को वास्तो ना है। अज जेको कुछ थियो खालिस सियासी अमल हो। अपोजिशन डिप्टी स्पीकर की रूलिंग का पोए असेंबली में ही पैंजो इजलास कोठाए वरतो। अयाज सादिक के स्पीकर बणायो वियो। अपोजिशन के इजलास में गंट में इमरान खान खिलाफ बेएतमादी रिथ ते 197 वोट पिया। प्रिय अगूणे वफाकी वज़ीर फवाद चौधरी चयो है तो वफाकी काबीना तोड़ी वही है। आइन के आर्टिकल 224 तहत वज़ीर आज़म जिम्मेवारियों निभाईंदो रहंदो। स्पीकर जो फैसलो हतमी होंदो है। उनके कहीं भी अदालत में चैलेंज नथो करे सके। मुल्क में 90 ॾींहनि अंदर चूंडू थियणियूं आहिनि। मुकम्मल तौर ते गैर आईनी और गैर कानूनी कम थियो है। अगूणे सदर आसिफ अली ज़रदारी चयो है तो अदालत इन कदम के खणी फिटो करे छॾींदी।